शरीफ मोजज़ो आ। हर नबी के अल्लाह तबारक व तआला मेराज वारो मोजज़ो भी अता फरमायो आहे। अल्लाह सही पंहिंजनि नबियनि खे मेराज करायो ऐं उन्हनि नबियनि सां उनजा मेराज मुख़्तलिफ़ हुआ। सैयदना मूसा अला नबीना व अलैहिस्सलाम जो मेराज ही हुओ त हज़रत मूसा अलैहिस्सलाम तूर सीना जबल ते वेंदा हुआ। तो अल्लाह सुब्हानहू व तआला हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां कलाम फरमाईंदो हुओ। हाणे ही हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो मेराज आ वो तूर सीना ते वञी करे मेराज माणींदो हुओ। हज़रत ईसा अलैहिस्सलाम के अल्लाह ताला बे आसमान ते मेराज अता फरमायो आहे। हज़रत आदम अला नबीना व अलैहिस्सलाम के अल्लाह जल्ल जलालहू जबल रहमत ते मेराज अता फरमायो है। हजरत यूसुफ अला नबीना व अलैहिस्सलाम के अल्लाह करीम जल जलालू खूह में मेराज अता फरमाया। हजरत यूनुस अला नबीना व अलैहिस्सलाम के अल्लाह ताला मच्छी के पेट में मेराज अता फरमायो। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला बाह के अंदर मेराज अता फरमायो। हजरत इद्रीस अलैहिस्सलाम के अल्लाह ताला जन्नत में मेराज अता फरमाया। हजरत नूह अलैहिस्सलाम के अल्लाह ताला बेड़े में मेराज अता फरमाया। हाने हर नबी के अल्लाह ताला मेराज ॾिना। पोइ जॾहिं सोने महबूबन करीमन जो वारो आयो, जॾहिं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह से मेराज पे अता फरमाए, तॾहिं रब करीम अहिड़ो मेराज ॾिनो आहे जो दूर ते न, आसमानन ते न, सिर्फ जन्नत में न, बल्कि अर्शे मुअल्ला खां भी मथे अल्लाह तबारक व तआला पंहिंजी दरबार में पंहिंजे सोने महबूब खे मेराज अता फरमायो आहे। हाणे रब्बुल आलमीन उन मेराज किस्से खे कुरान करीम जे मुख्तलिफ सूरतन में मुख्तलिफ आयतन जे अंदर कुछ हिस्सा हिस्सा करे बयान फरमायो आ। हिन जाइ ते अल्लाह करीम जल जलालो केड़ो न सुहिणो बयान फरमायो आहे। रब्बुल आलमीन जल जलालो फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दे पाका हुआ ज़ात जे पंजे बाने के रात जो सैर करायो। सजी रात भी सैर कौन हो बल्कि रब करीम जल जलालो फरमायो लैला रात जे थोड़े हिस्से में वो थोड़ो हिस्सो भी केतिरो आ जे पानी साण आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वुज़ू फरमायो हो। जरा मेराज माने वापस मोटायल अञा ताईं वो पानी जमीन ते हली रहियो आहे। जे बिस्तरे ता आराम करे उथिया हुआ जरा वापस मोटिया त अञा ताईं वो बिस्तरो गरम लगो पयो आहे। जे घर मुबारक वञा बाहर आया दरवाजो पाक बंद करे बाहर आया, दरवाजे पाक जो कड़ो जो लुॾे पयो जॾहिं वापस आया त अञा ताईं कड़ो भी लुॾी रहियो आहे। रब्बुल आलमीन जल्ल जलालो फरमायो बापा जे सोने महबूबन करीमन के मेराज रात जो करायो, सैर रात जो करायो आ, रात जे भी थोड़े हिस्से में करायो आहे। ये अल्लाह तबारक व तआला पंहिंजी कुदरत ॾेखारी आ। एॾो वॾो सैर आहे। उलमा इकराम फरमायो त 18,000 सालन जी हिकिड़ी रात थी आहे। मुंहिंजा दोस्तो आलमन सगुरन अर्श मुअल्ला का अंदाजो लगायो आ 18,000 सालन जो। पर सोने महबूबन करीमन जो मेराज अर्श मुअल्ला का भी मथे वयो आहे, अञा भी घणो मथे वयो आहे। अल्लाह सुब्हानहू व तआला मिठे महबूबन करीमन जे मेराज जो जिक्र फरमायो आ। रब्बुल आलमीन उन्हें में असरा जो लफ्ज फरमायो। असरा जी लफ्ज यही माना है रात जो सैर करायण। हैदराबाद में इसरा यूनिवर्सिटी तव्हां ॾिठी आहे? कान ॾिठी? अखियुनि जो ऑपरेशन थी वियो आहे।
ॿियूं बि हाणे खोड़ शोभा थी विया आहिनि उन इस्पताल जो नालो ई असरा खणी रखियो अथनि असरा लफ़्ज़ जी माना है रात जो सैर कराइण अहिड़ियूं तुंहिंजूं अखियूं कंदा जो रात जो भी तुंहिंजी नज़र खुली वेंदी पियो घुमंदे फिरंदे रहंदे नालो रखियो अथनि इन हवाले सां क़ुरान करीम जे इन लफ़्ज़ मुबारक मंझां बरकत वठंदे पंहिंजी हॉस्पिटल ते हुन नालो रखियो आहे त लफ़्ज़ी माना है असरा माना रात जो सैर कराइण केॾी महिल कराइण रात जो सैर हाणे अल्लाह करीम जल जलालू मिठे महबूबन करीमन जो जेको सैर करायो सो रात जो करायो ॾींहं जो न ऐं रात बि कहिड़ी 27 रजब शरीफ़ जी कहिड़ी रात 27 रजब शरीफ़ 27 रात ते मिठे महबूबन करीमन खे अल्लाह तबारक व तआला मेराज करायो ऐं रब करीम उन मेराज के फरमायो त मूं सैर करायो आहे छा करायो सैर करायो सफ़र न चयो आहे अल्लाह से लफ़्ज़नि जे अंदरि फ़र्क़ु आहे हिकिड़ो आहे सफ़र करणु माण्हू चवनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मेराज जे सफ़र ते विया अल्लाह से सफ़र कोन चयो आहे न की नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं फरमायो त मां सफ़र ते वियो हुउसि बल्कि पाण जॾहिं बि फरमायो त और जबी मूंखे मेराज करायो वियो या पाण फरमायूं त मूंखे इसरा करायो वियो अल्लाह सुब्हानहु व तआला बि इसरा फरमायो आहे मूं सैर करायो आहे पंहिंजे यार खे वो पंहिंजे महबूब खे पंहिंजे पाक बाने खे सैर करायो सफ़र न करायो छो मुसाफिर माण्हू तॾहिं थींदो आहे जॾहिं पंहिंजो वतन छॾे ॿिए वतन में वियो त हाणे मुसाफिर थी वियो जेको सफ़र कंदो सो मुसाफिर ई थींदो जॾहिं ॿिए वतन में वेंदो त मुसाफिर थींदो अदा मुंहिंजो पंहिंजो वतन न आहे मां मुसाफिर आहियां ॿिए वतन में वियो त मुसाफिर थियो अल्लाह जल जलालहू महबूबन करीमन जे मेराज के सफ़र न कयो सफ़र न फरमायो इन्ही जे करे जो महबूबन करीमन जो मेराज धरती ते भी हुओ आसमानन ते भी हुओ अर्श मुअल्ला ते भी हुओ अल्लाह जी दरबार में भी हुओ जेकरन के सफ़र चइजे त पोइ रसूलुल्लाह थींदा मुसाफिर त पोइ इनजो मतलब ही थींदो त ही धरती रसूलुल्लाह जो वतन थियो लेकिन आसमान वतन नाहे पर रब करीम सैर फरमाए करे ॿुधाए छॾियो आहे त ही धरती जी जहान हुजे या आसमानन जो जहान सब रसूलुल्लाह जो पंहिंजो ई वतन आहे मुंहिंजो सोढ़ो महबूब मुसाफ़िरी ते कोन वियो आहे ॿिए वतन में न वियो आहे पंहिंजे ई वतन में घुमी रहियो आहे ही बि वतन मदीने वारे घोट जो आहे अॻियो वतन बि महबूब मदीने वारे घोट जो आहे सोने बिटाई सरकार सही रहमतुल्लाह ताला अलैहि जल इन्ही जाइ ते इरशाद फरमायो त जोड़े जोड़ जहान जी जंहिंजी दिल ठरी सो हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह चवे सही फरमाइन पिया त जोड़े जोड़ जहान जी यारो जॾहिं जोड़ियाई त खालिक खास खल्के मोहम्मद मुकाई कलमो ते करीम ते चिटो चयाई अना मौला कव अंत महबूबी यानी मैं तेरा मालिका तू मेरा यार अना मौला कव अंत महबूबी ये उताई वो लिखी दिनाई बई सराओ सैयद चवे
बई जहान अल्लाह तबारक व तआला हबीबन करीम जी मिल्कियत में ॾेई छॾियल धरती भी रसूलुल्लाह जी मिल्कियत आहे आसमान भी रसूलुल्लाह जो पंहिंजो ई मिल्क आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अल्लाह तबारक व तआला मूंखे 4 वज़ीर अता फरमाया ब वज़ीर मुंहिंजा ज़मीन में आहिल ब वज़ीर मुंहिंजा आसमाननि में आहिल मुंहिंजा दोस्तो जाते वज़ीर हूंदा आहिनि वज़ीर जाते हुकूमत हलाईंदा आहिनि उते बादशाह जी ई हुकूमत हूंदी आहे जेकॾहिं ॿिए